जी मुझो नालो इकरा है। जी मुझो नालो इकरा है ऐं मां मस्तो ही आहियां आज़ाद जी। और मुंहिंजे घर जो मसलो आहे थोरो मम्मा वारनि जो। मम्मा मूंखे ग़लति कमु कराया आहिनि ऐं मुंहं जो शहज़ादी नालो आहे। जी हा, उन ग़लति कमु कराया आहिनि ऐं मूंखां मतिलबु टाइचर ॾिनो वियो आहे ऐं यार कयो अथई नओं हिकिड़े मुड़ुस खे तलाक ॾिनी अथई, ॿिए खे ॾिनी अथई, टे खे बि ॾेई चुकी आहे ऐं हाणे यार कयो अथई। त उन यार जे बारे में मूंखे चए थी त मां उन खां तोखे माराईंदमि, हीअं कंदमि उहो कंदमि। उहो शहज़ाद नारे जो, जी हा, हेॾे रहंदो आहे नेदेरे में लोह जो कमु कंदो आहे, उते रहंदो आहे। उहो बि मूंखे वॉइस करे टाइचर थो करे त मां तोखे मारींदमि ऐं जंहिंजे घर तूं रहीं थी मां उनखे मारींदमि माई खे। ये मुंहिंजी धीउ आहे। जी न, मुंहिंजी शादी न आहे थियल। मूंखां मम्मा ग़लति कमु कराया, 4 साल पूरा मूंखे ग़लति कमु कराए, मूंखे नंढड़ी नाजाइज़ ॼाणाई अथऊं। हाँ, मूंखे टाइचर कंदी हुई छो त मां अगरि मुंहिंजी मम्मा मूंखे पप्पा ने कढायो त मुंहिंजो ख़ानदान पोइते न आहे, त मूंखे चवंदी ग़लति कमु न कंदो ऐं काॾे न वेंदो ॿाहिरि त मां तव्हांखे घरां कढी छॾींदमि, छो त मूंखे पोयां वाह कोई बि न आहे। जी असां हुनखे माशाल्लाह सां बस सिस्टर हिते आहियूंसि, ॿ होॾे मुंहिंजे पप्पा वटि। जी इहो आहे त शहज़ाद नारे जो ऐं शहज़ादी मस्तो ई। अगरि मूंखे कुझु बि थियो, मुंहिंजी मौत जा ज़िम्मेवार अगरि कोई मूंखे ॿिए हंधा बि तकलीफ़ पहुचे थी त शहज़ाद नारे जो ऐं शहज़ादी मस्तो ई मुंहिंजी मौत जा ज़िम्मेवार आहिनि ऐं मुंहिंजी नंढड़ी जा ऐं जिन जे घर मां रहां थी। जी